बेटा कतना बाझों याद कर, कतना बाझों मुठी कपड़ा कंदिया किया रात्या सुमी निंद्रा करे और डिंगी घुमे पई ॾींहं इन्ही अफ़ाल ईअं मता कौड़ी लगे पंहिंजे कांध खे। अल्लाह अल्लाह ॾींहं जो घुमो डिंगा रात जो कयूं निंद्रा यार कीअं पइजे। जागना है तो जाग, जागना है तो जाग, साए अफलाक के तले हशर तक सोता पड़ेगा खाक के साए तले। ही हाल आ मिठा अमीरा गरीबा नवाबा सरदारा सिपाहिया सदरा वजीर आजम वजीर आला है आखिर सबके जो घर मिट्टी आ इन्हीं जागना है तो जाग, साए अफलाक के तले आसमान हेठा रही करे जमीन मथा वेही करे जागी मिठे यार खे राजी कर, मिठे दिलबर खे राजी कर, जिक्र खुदा कर, सलातो सलाम पर। जागना है तो जाग, साए अफलाक के तले हशर तक सोता पड़ेगा खाक के साए तले। इन्हीं मिट्टी में क़यामत ही रहना पवंदो मिठा। अल्लाह अल्लाह जिन दुनिया में पाकाई हासिल कई उन लाइ मिट्टी ना है, ये कुदरती मुश्क आहे, कुदरती मुश्क आहे। अर्ज़ कम त पाकाई टिन क़िस्मनि जी, हिकिड़ी पाकाई ॼमंदे जाम जेका मां तव्हांजा ॾाढो अली साईं जो शान बयान कयो। ॿी पाकाई कसबी, ॿी पाकाई कम ते मौक़ूफ़ समझ थी खुदा उनखे नेकी जे माइल कयो, गुनाहनि खां पाण खे बचाईंदो आयो, नेकी कंदो आयो, वालिदेन जो अदब, वॾे जो अदब, नंढनि सां प्यार, हराम खां पाण खे बचाइण, नेकी जे माइल थियण। अल्लाह अल्लाह टी पाकाई अताई अताई छा है कामिल जी नज़र, कामिल जी नज़र कादरी तरीक़े जो आहे, नक्शबंदी आहे, चिश्ती आहे, सोहरवर्दी आहे, जंहिंजो पीर कामिल आहे। अल्लाह पाक उनजी दिलि खे ज़िक्र पंहिंजे सां पाकनि पाक करे छॾे। अताई पाकाई नेकनि खां मिलंदी आहे, कामिलनि जी नज़रुनि खां मिलंदी आहे। निगाह वली में वो तासीर देखी हजारों को बदल की तकदीर देख। अल्लाह अल्लाह अल्लाह। दोस्तों